अदा साईं जाए वारदात ते नबू रब नई राणे खे ॾिठो। उहे ॿई नबू खे ॾिसी उतां भॼी विया। जेकॾहिं ॾोही न हुजनि त नबू खे ॾिसी तव्हां छो भॼनि? कमाल खान, खूननि जो ख़तरो हमेशह शिर पसंद माण्हुनि मां हूंदो आहे। जेके इंसान दिलि जा साफ़ ऐं पाक हूंदा आहिनि न, उहे कॾहिं बि कंहिं इंसान जो रत नाहिनि वहाईंदा। इहो ई कारण आहे उन्हनि जे मथां भरवसो करण जो। इहो कमु ओठे जो आहे, पोइ इहो कमु खेरूअ खां करायो आहे। हाणे तव्हां ओठे ऐं खेरूअ ते नज़र रखो। सबूत तव्हांखे 2 ॾींहनि जे अंदरि मिली वेंदो। अदा साईं मुराज़न ऐं यारल खे ओठ जे पोयां लॻाए छॾियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि खेरू जी, हुनजे पोयां मां नबू खे लॻाए थो छॾियां। नबू, तूं ओठे ऐं खेरू वारनि जी तबियत खां चङी तरह वाक़िफ़ आहीं, पर इहो ख़्यालु रखजांइ किथे इहो ओठो तोखे सुरमो न पाराए वञे। बेफ़िक्र बाबा साईं, नबू एतिरो बेवकूफ़ नाहे जंहिंखे ओठो सुरमो पाराए। त पोइ वञो, वञी उन्हनि जे मथां नज़र रखो, जीअं असांखे ख़बर पए त हाणे उहे असां सां कहिड़ी गेम खेॾणु था चाहिनि।